MD कैट जो इम्तिहान थींदो आहे त मूं माज़ी में ऑब्ज़र्व कयो त शागिर्दनि विच में इहो तज़ाद हुयो त पंजाब KPK बलोचिस्तान ऐं सिंध जो जेको लिटरेचर आहे जेको तदरीसी मवाद आहे उन में डिफरेंस आहे त हिन दफ़े अहिड़े क़िस्म जी शयूं बि कुझु उन में शामिल हूंदियूं को ख़ौफ़ हूंदो त ॿार उनखे कम्पीट न करे सघंदा हुजनि जहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ जाग्राफिकल इशूज़ बि हूंदा आहिनि त मालूमात न हूंदी आहे जेकॾहिं हिंदू आहे त उनजे मज़हब जे हवाले सां इस्लाम या इहे अहिड़ी शयूं त न हूंदियूं हुन में न बिल्कुल भी ये ना है। लास्ट ईयर जेका ज़िम्मेदारी सखर IB ऐं सीबा टेस्टिंग सर्विस के ॾिनी वई हुई उन में ॿारनि जो इहो जेको MCQs जा क्वेश्चन्स ठाहिण जी ज़िम्मेदारी भी सखर IB यूनिवर्सिटी के ॾिनी वई हुई। ऐं फ़ख़ुर सां ॿुधाईंदुमि ऐं पंहिंजे तमामु टीम जो सखर IB ऐं सीबा टेस्टिंग सर्विस जो शुक्रगुज़ार आहियां। असां घटि वक़्त में तमामु MCQs जिन जो तइदाद 200 हुयो उहे ॾिनल जेके बि हिदायतूं हुयूं PMDC जूं असां उन्हनि जे तहत ठाहियोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह पहिरें ई धक में असांजो को हिकिड़ो MCQs भी आउट ऑफ सिलेबस न वियो। मां वरी वर्जाईंदुसि त जेकॾहिं एहतियात जे तक़ाज़े खे मद्देनज़र रखियो वेंदो आहे त हिकु बि MCQs न वेंदो आहे। ऐं कुझु अहिड़ा सूबनि जा बि हुया जिन रीटेक में बि वरी इहे ई ग़लतियूं कयूं हुयूं। हिन साल जे MD कैट में MCQs ठाहिण जी ज़िम्मेदारी PMDC पंहिंजे सिर खई आहे। उन्हनि हिकिड़ो वॾो पूल ठाहियो आहे ऐं उहो निसाब जे अंदरां ई ऐं असां सभिनीनि सूबनि खे उते वञण जे लाइ चयो वियो। असां उतां वञी उन्हनि जे ठहियल पूल मां पंहिंजे निसाब जा क्वेश्चन्स खणी आया आहियूं। ऐं तव्हां इस्लामिक स्टडीज़ जी ॻाल्हि कई, मां हिते पंहिंजे ॿारनि खे जेके एस्पायरेंट कैंडिडेट आहिनि उन्हनि खे ॿुधायां त हिन वक़्तु बायोलॉजी में हिन दफ़े टोटल 180 MCQs PMDC डिटरमाइन कया आहिनि जेके उन पेपर में ईंदा, जंहिंजे लाइ 180 मिंट माना 3 कलाकनि जो टाइम ॾिनो वेंदो। पोएं साल 200 हुया, हिन दफ़े उहे 200 मां घटाए 180 कया विया आहिनि। उन्हनि 180 MCQs जी डिस्ट्रीब्यूशन जिन में बायोलॉजी मां 45% जेको 81 MCQs बीहनि था, केमिस्ट्री मां 25% यानी 45 MCQs, फिजिक्स मां 20% जंहिंजो नंबर 36 MCQs, इंग्लिश मां 5% यानी 9 MCQs ऐं लॉजिकल रीज़निंग जो बि 5% जंहिंजो मतिलबु 9 MCQs। ऐं इन्हनि सभिनी खे जॾहिं जोड़ कजे थो त 180 MCQs थियनि था। ऐं असां उहे कोशिश कई आहे त उहे MCQs खणो जेके टिनि यानी कि आगा खान बोर्ड, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं कैम्ब्रिज बोर्ड में हुजनि। पर इहे जेके बि असां कया आहिनि उहे उन ई पूल मां कया आहिनि जेके PMDC पाण ठाहिया आहिनि। ऐं कोई बि MCQ सो हिन दफ़े इहा ज़िम्मेदारी असां ते न हुई, असां लिमिटेड हुयासीं त PMDC जे ठहियल पूल मां ई असां इहे इन तरतीब सां जेका आउं ॿुधाई आहे उहे असां कया आहिनि।